मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध मां जितां सिंध इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के नौजवान शहीद हसनैन कलोड़ो के वारसन समेत अब्बासी यूनियन इतिहाद मुख्तलिफ़ सियासी और समाजी तंजीमुन के अगवाणन और शहरीन पारां मोरो प्रेस क्लब अगियां मौसूम हसनैन कलोड़ो के कत्ल में मुलविस कातिल दाइम दरसाई बुढ़ो और नामालूम मानून की गिरफ्तारी खिलाफ लगल धरने दौरान शहीद के वालिद शाहिद कलोड़ो समेत मुख्तलिफ़ अगवाणन मासूम हसनैन के कत्ल में मुलविस कातिलन खिलाफ ज़ोरदार नारेबाजी कंदे चयो आहे और मुतालबो किया है त कुछ ॾींहं मासूम नौजवान हसनैन कलोड़ो के एक जाली साफ़ी नाले दाइम दरसाई बुढ़ो ज़हर ॾेई क़तल किया जॾहिं त केतिरनि ई अरसनि खां मक़तूल हसनैन कलोड़ो के नशो ॾेई संदसि ग़लत वीडियो ठाहे ब्लैकमेल करे वरिता विया ऐं खेसि ज़हनी टार्चर कियो वियो जॾहिं त कातिलनि पारां राज़ खुलण ते मक़तूल के ज़हर प्यारे क़तल कियो वियो आहे। मक़तूल जे वारसनि जो चवण त केस दाख़िल थियण के 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर उन बावजूद भी मोरो पुलिस कातिलन के गिरफ्तार न करे सघी आहे जॾहिं त मोरो पुलिस कातिलन की गिरफ्तारी में सुस्ती जो मुज़ाहिरो करे खेसि बचाइण चाहे थी जॾहिं त असांजे मौसूम जा कातिल हिन महल ताईं आज़ाद आहिनि। इन्हनि चयो त अगरि शहीद हसनैन कलोड़ो जा कातिल गिरफ्तार न किया विया त एहतजाजी तहरीक अञा वधाई वेंदी ऐं कातिलनि की गिरफ्तारी न थियण की सूरत में नेशनल हाईवे बंद करणो पियो त नेशनल हाईवे भी बंद कंदासीं। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त तक जो MPA सिंध जो होम मिनिस्टर ज़ियाउल हसन लंजार और IG सिंध पुलिस और DIG शहीद बनज़ीराबाद मामले जो नोटिस वठी कातिलन के गिरफ्तार करे असांजे बेगुनाह मासूम के खून से इंसाफ़ कन। होड़ा मक़तूल के वालिद और वारसन पारां 3 ॾींहं मोरो प्रेस क्लब अगियां अलामती बुख हड़ताल कैंप कायम करण जो ऐलान करे छॾियो ऐं संदसि नौजवान पुट जो तॾो पिण प्रेस क्लब मोरो अगियां कायम करे छॾियो जिते ताज़ियतुनि जो सिलसिलो पिण जारी आहे। 48 शायद 72 कलाक थी विया आहिनि त हिन महिल ताईं कातिल त छा पर हुनजो सहूलतकार या हुनजी जेके पुठ भराई जंहिंमें मूंखे शक आहे कंहिंखे बि गिरफ़्तार कोन कयो अथनि। कंहिंजी कुकड़ जो बचो वेंदो आहे त उन ते मोरो थाणो या सोपारीअ ते या मोटर साइकिलुनि ते हाफ़राई थी वेंदा आहिनि पर हेॾो मूंसां नाहक ऐं खून थियो आहे ऐं उन ते का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मुंहिंजो पहिरियों मुतालबो ई आहे मुंहिंजे शहीद पुट जो कातिल गिरफ़्तार कनि